नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में अटे की खोट, अघ वधण ऐं महांगाई ख़िलाफ़ शहरनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां अॼु बि एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया। SSU जे नुमाइंदनि मूजिबि पटीदनि में सस्तो अटो न मिलण ऐं महांगाई ख़िलाफ़ पोरियतनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सरकार पारां सस्तो अटो ॾियण लाइ क़ाइमु कयल सेंटर अॻियां ख़रीदारनि जी रश आहे। उन मौक़े ते फ़हद मलिक, इरशाद बुर्दी, अख्तर हुसैन मरी ऐं ॿियनि फ्लोर मिल इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं चयो त केतिराई कलाक गुज़री वञण बावजूद अटो न ॾिनो पियो वञे। नसीराबाद में महांगाई जे तूफ़ान ग़रीब पोरियतुनि जी चेल चिॿी करे छॾी। आम वाइपे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। शहरनि तोड़े पोरियतुनि ऐं समाजी अॻुवाननि सख़्त एहतिजाज कंदे चयो आहे त हुकूमत ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब अवाम ते रहम कयो वञे। ठुल में STB पारां हथरादू महांगाई ख़िलाफ़ सरवाण सिंधी, लियाकत सरकी, अब्दुल गफूर बुरड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। डीपलो में अटे जो बहिरान पैदा थी वियो। अटे जे अघनि में ॻाटे तोड़ वाध हुअण करे 150 रुपयनि ताईं विकिरो थियण लॻो। अटे जे अघनि में हथरादू वाध ख़िलाफ़ सियासी समाजी अॻुवाननि ऐं पोरियतुनि हथनि में बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। गढ़ी हसन भरसा ॻोठ ज़ंगी कंडराणीअ में पाकिस्तान इनक़लाबी पार्टी पारां अटे जे बहिरान ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सिंध हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। नज़ीर टालपुर ऐं ज़हूर अहमद कंडराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ठुल शहर में अटे जे अघ अवाम खे अज़ाब में विझी छॾियो आहे। ग़रीब माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। कंबर में PP शहीद भुट्टो पारां मुल्क में वधंदड़ अटे जी क़ीमतुनि ऐं सस्ते अटे जा स्टॉल न लॻाइण ख़िलाफ़ शौकत चांडियो, इरफान गोपांग ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुज़ाहिरो करे शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। हिन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आला इख़्तियारनि खे अपील कई त कंबर में सस्ते अटे जो स्टॉल हणी अवाम खे सहूलियत मुहैया कई वञे।